ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 24/2025। अॼु मिटा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार बाबा आहिनि तव्हांखे घर जी राह ॿुधाइणु। तव्हां आत्म अभिमानी थी करे रहो त इहा राह सहज ॾिसण में ईंदी। प्रश्न आहे, संगम ते कहिड़ी अहिड़ी नॉलेज मिली आहे जंहिंसां सत्युगी देवता ऐं मोह जी थी वेंदा। उत्तर आहे, संगम ते तव्हांखे बाप अमर कथा ॿुधाइण करे अमर आत्मा जी नॉलेज ॾींदा आहिनि। ज्ञान मिलियो इहा अविनाशी ठहियल ड्रामो आहे। हर हिकु आत्मा पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाईंदी आहे। उहा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। हिन में रोइण जी ॻाल्हि न आहे। इन नॉलेज सां सत्युगी देवताउनि खे मोह जी चइबो आहे। हुते मृत्यु जो नाम न हूंदो आहे। ख़ुशी सां पुराणो शरीर छॾे नयो वठंदा आहियूं। गीता नैनहीन खे राह ॾेखारियो प्रभु। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿारनि प्रति रूहानी बाबा चईंदा आहिनि कि राह त ॾिखलाईंदा आहिनि, परंतु पहिरों पंहिंजे खे आत्मा निश्चय करे वियो। देही अभिमानी थी करे वेहींदव त पोइ तव्हांखे राह ॾाढी सहज नज़र ईंदी। भक्ति मार्ग में अधु कलाक ठोकर खाई। भक्ति मार्ग जी अथाह सामग्री आहे। हाणे बाबा सम्झाईंदा आहिनि बेहद जो बाबा हिकु ई आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हांखे रास्तो ॿुधायां थो। दुनिया खे पतो न आहे कि कहिड़ो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। मुक्ति, जीवन मुक्ति, गति सदगति। मुक्ति चइबो आहे शांति धाम खे। आत्मा शरीर बग़ैर कुझु बि ॻाल्हाए न सघंदी आहे। कर्म इंद्रियनि द्वारा ई आवाज़ थींदी आहे। मुख सां आवाज़ थींदी आहे। मुख न हुजे त आवाज़ किथां खां अचे। आत्मा खे इहे कर्म इंद्रियूं मिलियूं आहिनि कर्म करण लाइ। रावण राज्य में तव्हां विक्रम कंदा आया आहियो। इहे विक्रम छी कर्म थी वेंदा आहिनि, है न। सत्युग में रावण ई न त कर्म अकर्म थी वेंदा आहिनि। हुते पंज विकार हूंदा न आहिनि। उनखे चइबो आहे स्वर्ग। भारतवासी स्वर्गवासी हुया, हाणे चईंदा नरकवासी आहिनि। विश्व वैतरणी नदी में गोता खाईंदा रहंदा आहिनि। हाणे हिक ॿिए खे दुख ॾींदा रहंदा आहिनि। हाणे चईंदा आहिनि बाबा अहिड़ी जॻह वठी हलो जिते दुख जो नाम न हुजे। उहो त भारत जॾहिं स्वर्ग हुयो तॾहिं दुख जो नाम निशान न हुयो। स्वर्ग सां नर्क में आया, हाणे पोइ स्वर्ग में वञिणो आहे। इहा खेल आहे। बाप ई ॿारनि खे वेही सम्झाईंदा आहिनि। ॿार सच सत्संग इहो ई आहे न। तव्हां हिते सत बाप खे यादि कंदा आहियो। उहो ई उच भॻवानु आहे। उहा आहे रचिता। उन्हनि सां वरसो मिलंदो आहे। बाबा ई ॿारनि खे वरसो ॾींदा आहिनि। हद जो बाप हूंदे हुए बि यादि कंदा आहिनि ही भॻवानु, ही परम पिता परमात्मा रहम करो। भक्ति में धक्का खाईंदे खाईंदे हैरान थी विया आहिनि। चईंदा आहिनि हे बाबा असांखे सुख शांति जो वरसो ॾियो। इहे त बाप ई ॾेई सघंदा आहिनि, सो बि 21 जन्मनि जे लाइ। हिसाब करणो खपे। सत्युग में जॾहिं हिननि जो राज्य हुयो त ज़रूरु थोरा मनुष्य हूंदा। हिकु धर्म हुयो, हिकु ई राजे हुई। उन्हनि खे चइबो आहे स्वर्ग सुखधाम। नई दुनिया खे चइबो आहे सतो प्रधान। पुराणी दुनिया खे चइबो आहे तमो प्रधान। हर हिकु चीज़ पहिरियों सतो प्रधान, पोइ सतो रजो तमो में ईंदी आहे। नंढा ॿारनि खे सतो प्रधान चईंदा। नंढा ॿारनि खे महात्मा खां बि ऊच चइबो आहे। महात्मा आहियूं त जनम वठंदे पोइ वॾा थी करे विकारनि जो अनुभव करे गर्भा छॾे ॾींदा आहिनि। नंढा ॿार खे त विकारनि जो पतो ई न हूंदो आहे। बिल्कुलु इनोसेंट हूंदा आहिनि। इन करे महात्मा खां बि ऊच कयल आहिनि। देवताउनि जी महिमा ॻाईंदा आहिनि। सर्वगुण संपन्न साधुनि जी इहा महिमा कॾहिं न कंदा। बाबा हिंसा ऐं अहिंसा जो अर्थ सम्झायो आहे। कंहिंखे मारणु हिनखे चइबो आहे हिंसा। सभिनि खां वॾी हिंसा आहे काम कटारे हलाइणु। देवताऊं हिंसक न हूंदा आहिनि, काम कटारे हलाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि हाणे मां आयो आहियां तव्हांखे मनुष्य खां देवता ठाहिणु।
देवता हूंदा आहिनि सतयुग में। हिते कोई बि पंहिंजे खे देवता चई न सघंदो। सम्झंदा आहिनि असां नीच पापी विकारी आहियूं, पोइ पंहिंजे खे देवता कीअं चईंदा। इन करे हिंदू चई ॾींदा आहिनि। वास्तव में पंहिंजे आदि सनातन देवी देवता धर्म हुयो। हिंदू त हिंदुस्तान सां निकितो, उन्हनि पोइ हिंदू धर्म चई छॾियो। तव्हां चईंदा असां देवता धर्म जा आहियूं त बि हिंदू में लॻाए छॾंदा आहिनि। चईंदा असां वटि कॉलम ई हिंदू जो आहे। अगरि तव्हां ईअं लिखंदव त तव्हांखे हिंदू धर्म में विझी छॾंदा। पतित थियण जे कारण पंहिंजे खे देवता चई न सघंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा असां पूज्य देवता हुयासीं, पोइ पुजारी ठहिया। पूजा बि पहिरियों सिर्फ़ु शिव जी कंदा हुयासीं, पोइ व्यभिचारी पुजारी ठहिया। बाबा हिकु उन्हनि सां वरसो मिलंदो आहे। बाक़ी त अनेक प्रकार जी देवियूं आदि आहिनि, उन्हनि सां कोई वरसो न मिलंदो आहे। हिन ब्रह्मा सां बि तव्हांखे वरसो न मिलंदो आहे। हिकु निराकारी बाप, ॿियो साकारी बाप। साकारी बाप हूंदे हुए बि हे भॻवान, हे परम पिता परमात्मा चईंदा रहंदा आहिनि, लेकिन बाबा खे ईअं न चईंदा, है न। साकारी बाप हूंदे हुए बि हे भॻवान, हे परम पिता परमात्मा चईंदा रहंदा आहिनि, लेकिन बाप खे न चईंदा। त वरसो बाप सां मिलंदो आहे न। लौकिक बाप खे हीअं न चईंदा, वरसो त बाप सां मिलंदो आहे। पति पत्नी त हाफ पार्टनर हूंदा आहिनि, त उन्हनि खे अधु अधु मिलणो खपे। पहिरियों अधु कलप हुननि जो, अधु हुनजो कढे, बाक़ी अधु ॿारनि खे ॾियणो खपे। परंतु अॼुकल्ह त ॿारनि जो ई सॼो धन, अॼुकल्ह त ॿारनि खे ई सॼो धन ॾेई छॾंदा आहिनि। कोई जो मुंहुं ॾाढो हूंदो आहे, सम्झंदा आहिनि असांजे मरण खां पोइ ॿार हक़दार रहंदा। अॼुकल्ह जा ॿार त बाप जे हली वञण खां पोइ माउ खे पुछंदा बि न आहिनि। कोई मातृ स्नेही हूंदा आहिनि, कोई पोइ मातृ द्रोही बि हूंदा आहिनि। अॼुकल्ह ॾाढा करे मातृ द्रोही हूंदा आहिनि, सभु पैसा उड़ाए ॾींदा आहिनि। धर्म जा ॿार बि कोई अहिड़ा निकिरी पईंदा आहिनि जो ॾाढो तंग कंदा आहिनि। हाणे ॿारनि गीत ॿुधियो। गीत हुयो न, नैनहीन की राह ॾेखारियो प्रभु। बाबा चईंदा आहिनि, गीत ॿारनि ॿुधियो। चईंदा आहिनि बाबा असांखे सुख जो रास्तो ॿुधायो जिते चैन हुजे। रावण राज्य में त सुख आहे न। भक्ति मार्ग में एतिरा बि न सम्झंदा आहिनि कि शिव अलॻि आहे, शंकर अलॻि आहे। बसि मथो टेकंदा रहंदा आहिनि, शास्त्र पढ़ंदा रहो। अच्छा, इन सां छा मिलंदो? कुझु बि पतो न आहे। सर्व जे लाइ शांती सुख जो दाता त हिकु बाप ई आहे। सतयुग में सुख बि आहे त शांती बि आहे। भारत में सुख शांती हुई, हाणे न। इन करे भक्ति कंदे कंदे दर धक्का खाईंदा रहंदा आहिनि। सतयुग में सुख बि हुयो, शांती बि हुई। भारत में सुख शांती हुई, हाणे उहा न आहे। इन करे भक्ति में दर धक्का खाईंदा आहिनि, सुख शांती ढूंढंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो शांतीधाम सुखधाम में वठी वञण वारो हिकु बाबा आहे। बाबा असां सिर्फ़ु तव्हांखे यादि कंदासीं, तव्हां सां ई वरसो वठंदासीं। बाबा चईंदा आहिनि देह से देह सर्व संबंधनि खे भुलिजी वञिणो आहे, हिकु बाप खे यादि करिणो। आत्मा खे हिते ई पवित्र ठहिणो आहे। यादि न कंदा त पोइ सजायूं खाइणी पवंदियूं, पद भ्रष्ट थी वेंदो। इन करे बाप चईंदा आहिनि यादि जी महिनत करो। आत्माउनि खे सम्झाईंदा आहिनि। ॿियो कोई बि सत्संग आदि हीअं न हूंदो आहे, है न, जिते आत्माउनि खे वेही सम्झाईंदा आहिनि। ॿियो कोई सत्संग आदि हीअं न हूंदो आहे जिते हीअं चवनि, हे रूहानी ॿार, इहे रूहानी ज्ञान जो रूहानी बाप सां ई ॿारनि खे मिलंदो आहे।
रूह अर्थात निराकार, शिव बि निराकार आहे। तव्हांजी आत्मा बिंदी ॾाढी नंढी आहे, उन्हनि खे कोई ॾिसी न सघंदो सवाइ दिव्य दृष्टि जे। दिव्य दृष्टि बाप ई ॾींदा आहिनि। भगत बि हनुमान गणेश आदि जी पूजा कंदा आहिनि। हाणे उन्हनि जो साक्षात्कार कीअं थिए? बाप चईंदा आहिनि दिव्य दृष्टि दाता त मां ई आहियां। जो ॾाढी भक्ति कंदा आहिनि मां पोइ उन्हनि खे साक्षात्कार कराईंदो आहियां, परंतु इन सां फ़ाइदो त कुझु न थींदो, सिर्फ़ु ख़ुशि थी वेंदा आहिनि। पाप त पोइ बि कंदा रहंदा आहिनि, न मिलंदो त कुझु न आहे। पढ़ाई बग़ैर कुझु ठही थोरी सघंदा। देवता आहियूं, सर्वगुण संपन्न आहिनि, तव्हां बि ईअं ठहो। बाक़ी त उहा आहे ई सभु भक्ति मार्ग जो साक्षात्कार। बाक़ी त उहा आहे ई सभु भक्ति मार्ग जा साक्षात्कार। सचमुच श्री कृष्ण सां झूलो स्वर्ग में उन्हनि सां गॾु रहो। सचमुच श्री कृष्ण सां जुड़ो स्वर्ग में उन्हनि सां गॾु रहो, बाबा सां गॾु। इहे हुजिणो खपे न, है न? त बाबा चवनि था उहो त पढ़ाई ते आहे न, जेतिरो श्रीमत ते हलंदा ओतिरो उच्च पद पाईंदा। श्रीमत भॻवान जी ॻाल्हि आहे, श्री कृष्ण जी श्रीमत न आहे। परम पिता परमात्मा जी श्रीमत सां श्री कृष्ण जी आत्मा इहे पद पाई। तव्हांजी आत्मा बि देवता धर्म में हुई, अर्थात श्री कृष्ण जे घराने जी हुई। भारतवासियुनि खे पतो न आहे कि राधे कृष्ण आपस में छा लिखंदा आहिनि, है न? भारतवासियुनि खे पतो न आहे। ॿई अलॻि अलॻि राजा ई जा हुया। पोइ स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं बाप ई वेही सम्झाईंदा आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं बाप ई सम्झाईंदा आहिनि। हाणे तव्हां पढ़ंदा ई आहियो स्वर्ग जो प्रिंस प्रिंसेस ठहिण लाइ। प्रिंस प्रिंसेस जो जॾहिं स्वयंवर थींदो आहे तॾहिं उन्हनि जो नाम बदिली वेंदो आहे। त बाप ॿारनि खे अहिड़ो देवता ठाहींदा आहिनि। अगरि बाप जी श्रीमत ते हलंदा त तव्हां आहियो मुख वंशावली, उहो कुख वंशावली। उहो ब्राह्मण माण्हू हथियालो बांधंदा आहिनि काम चिता ते वेहण जो। हाणे तव्हां सची ब्रह्मणी काम चिता सां उतारे ज्ञान चिता ते विहारण जो हथियालो बांधंदा आहियो, त उहो छॾिणो पए। हितां जा ॿार त लड़दा झगड़दा, पैसा बि सॼा बर्बाद कंदा आहिनि। अॼुकल्ह दुनिया में ॾाढो गंद आहे। सभिनि खां गंदी बीमारी आहे बाइस्कोप। सुठा ॿार बि बाइस्कोप में वञण खां पोइ ख़राब थी वेंदा आहिनि। हिन करे बीके खे बाइस्कोप में वञणु मना आहे। जो मज़बूत आहिनि उन्हनि खे बाबा चईंदा आहिनि हुते बि तव्हां सर्विस करो। उन्हनि खे सम्झायो इहे त हद जो बाइस्कोप हिकु बेहद जो बाइस्कोप बि आहे। बेहद जो बाइस्कोप सां पोइ इहे हद जो कूड़ा बाइस्कोप निकिता आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे बाबा सम्झायो आहे मूल वतन जाते सभी आत्माएं रहंदियूं आहिनि। पोइ विच में आहे सूक्ष्म वतन, इहे साकार वतन आहे। हाणे तव्हां ॿारनि खे बाबा सम्झायो आहे मूल वतन जाते सभी आत्माएं रहंदियूं आहिनि। पोइ विच में आहे सूक्ष्म वतन, इहे साकार वतन आहे। खेल सॼो हिते ई हलंदो आहे, इहो चक्र फिरंदो ई रहंदो आहे। है न? खेल सॼो हिते ई हलंदो आहे, इहो चक्र फिरंदो ई रहंदो आहे। तव्हां ब्राह्मण ॿार खे ई सुदर्शन चक्रधारी ठहिणो आहे। तव्हां ब्राह्मण ॿारनि खे ई सुदर्शन चक्रधारी ठहिणो आहे। देवताउनि खे न, परंतु देवताउनि खे अलंकार न ॾेई ब्राह्मणनि खे अलंकार न ॾेई सघंदा आहिनि, छो जी पुरुषार्थी आहिनि। अॼु सुठो हलनि था कल्ह किरी पवंदा आहिनि। इन करे देवताउनि खे ॾेई छॾींदा आहिनि। श्री कृष्ण जे लाइ ॾेखारींदा आहिनि सुदर्शन चक्र सां अकासुर बकासुर आदि खे मारे। हाणे उन्हनि खे त अहिंसा परमो धर्म चईंदासीं, पोइ हिंसा कीअं कंदा? इहे सभु भक्ति मार्ग जी सामग्री आहे।
जाते जाते वञो शिव जा लिंग ई हूंदा आहिनि, सिर्फ़ु नाम केतिरा अलॻि अलॻि रखी छॾिया आहिनि। मिट्टी जी देवियूं केतिरी ठाहींदा आहिनि, श्रंगार कंदा आहिनि, 1000 रुपया ख़र्चु कंदा आहिनि, उत्पत्ति कई पोइ पूजा कंदा आहिनि, पालना करे पोइ उन्हनि खे डुबोए छॾींदा आहिनि, केतिरो ख़र्चो कंदा आहिनि गुड़ियनि जी पूजा में। मिलियो त कुझु बि न। बाबा सम्झाईंदा आहिनि इहे सभु पैसा बर्बादु करण जी भक्ति आहे। सीढ़ी उतरंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि त सभिनि जी चढ़ती कला थींदी आहे न। सभिनि खे शांतीराम सुखधाम में वठी वेंदा आहिनि। पैसा बर्बादु करण जी हिते ॻाल्हि न आहे, है न। दुनिया में त केतिरा पैसा वेस्ट कंदा आहिनि न। सीढ़ी उतरंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि त सभिनि जी चढ़ती कला थींदी आहे। सभिनि खे शांतीराम सुखधाम में वठी वेंदा आहिनि। जीअं पैसा बर्बादु करण जी हिते ॻाल्हि न आहे। पोइ भक्ति मार्ग में तव्हां पैसा बर्बादु कंदे कंदे इंसॉल्वेंट ठही वेंदो। सॉल्वेंट इंसॉल्वेंट ठहिण जी कथा बाबा वेई सम्झाईंदा आहिनि। तव्हां हिन लक्ष्मी नारायण जी डिनाइस्टी जा हुयो न, हाणे तव्हांखे नर सां नारायण ठहिण जी शिक्षा बाबा ॾींदा आहिनि। असांखे नर सां श्री नारायण ठहिण जी शिक्षा बाबा ॾींदा आहिनि। नर सां श्री नारायण, नारी सां श्री लक्ष्मी। ॿिन्हिनि जा संस्कार हूंदा न, नर सां नारायण, नारी सां लक्ष्मी जा। त माण्हू तीजड़ी जी कथा, अमर कथा ॿुधाईंदा आहिनि। आहे सभु कूड़। बाबा हिननि जो यथार्थ असांखे सम्झाईंदा आहिनि। तीजड़ी जी कथा त इहा आहे जंहिंसां आत्मा जो ज्ञान जो टियों नेत्र खुलंदो आहे। सिधो चक्कर बुद्धि में अची वेंदो आहे। तव्हांखे ज्ञान जो टियों नेत्र मिले थो। अमर कथा बि ॿुधो था न। अमर कथा बि ॿुधो था। जंहिंसां असां अमर मतिलबु कॾहिं बि अकाले समय ते शरीर न छॾंदासीं। अमर बाबा तव्हांखे कथा ॿुधाइनि था। अमरपुरी जो मालिक ठाहींदा आहिनि। हुते त कॾहिं मृत्यु खे न पाईंदा। हिते त काल जो मनुष्य खे केतिरो डर रहंदो। हुते डरण जी ॻाल्हि न आहे, रोइण जी ॻाल्हि न आहे। ख़ुशी सां पुराणो शरीर छॾे नयो वठंदा आहिनि। हिते केतिरा मनुष्य रोईंदा आहिनि। इहा आहे ई रोइण जी दुनिया। बाबा चईंदा आहिनि इहो त ठहियलु ड्रामो आहे। हर हिक जो पंहिंजो पंहिंजो पार्ट रहंदो। इहे देवता ऐं मोह जी हुया न। हिते त दुनिया में अनेक गुरू आहिनि जंहिंजी अनेक मतियूं मिलंदियूं आहिनि। हर हिक जी मत पंहिंजी पंहिंजी आहे। हिकु संतोषी देवी बि आहे जंहिंजी पूजा थींदी आहे। हाणे संतोषी देवी त सतयुग में हूंदी, हिते कीअं थी सघंदी आहे। सतयुग में देवताऊं सदैव संतुष्ट हूंदा आहिनि। हिते त कुझु न कुझु आश रहंदी आहे। हुते कोई आश न रहंदी आहे। बाप सभिनि खे संतुष्ट करे ॾींदा आहिनि। तव्हां पदमपति ठही वेंदा। कोई अप्राप्त वस्तु न रहंदी आहे जंहिंजी प्राप्ति जी चिंता हुजे। हुते चिंता हूंदी न आहे। बाप चईंदा आहिनि सर्व जो सदगति दाता त मां ई आहियां न। तव्हां ॿारनि खे 21 जन्मनि जे लाइ ख़ुशी ख़ुशी ॾींदो। अहिड़े बाप खे यादि बि करिणो खपे। यादि सां ई तव्हांजा पाप भस्म थींदा। तव्हां सतो प्रधान थी वेंदा। इहे सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। जेतिरो ॿियनि खे जासी सम्झाईंदा ओतिरो प्रजा थींदी वेंदी ऐं तव्हां ऊच पद पाए वठंदव। इहा कोई साधू आदि जी कथा न आहे। भॻवानु वेई इन्हनि जे मुख द्वारा सम्झाईंदा आहिनि। हाणे त संतुष्ट देवी देवता ठहो था न। हाणे तव्हांखे व्रत बि रखिणो खपे, सदैव पवित्र रहण जो। छो जी पावन दुनिया में वञिणो आहे न, त असांखे सदैव व्रत रखिणो खपे। कहिड़ो? सदैव पवित्र रहण जो। छो जी पावन दुनिया में वञिणो आहे।
त पतित न ठहिणो आहे। बाबा इहा व्रत सेखारियो आहे। मनुष्य पोइ अनेक प्रकार जा व्रत ठाहींदा आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। तव्हां जे लाइ मूंखे सां हिकु बाप जी मथे हली सदा संतुष्ट रही संतोषी देवी ठहिणो आहे। हिते कोई आश न रखणी आहे। बाबा सां सर प्राप्ति करे पदमपति ठहिणो आहे। सभिनि खां गंदो कमु आहे बाइस्कोप अर्थात सिनेमा। इन ही बाइस्कोप ॾिसण जी मना आहे। तव्हां बहादुर आहियो त हद ऐं बेहद जे बाइस्कोप जो राज सम्झी ॿियनि खे सम्झायो। सर्विस करो। वरदाना पुरुषार्थ ऐं सेवा में विधिपूर्वक वृद्धि खे प्राप्त करण वारा तीव्र पुरुषार्थी ठहूं। ब्रह्मण अर्थात विधिपूर्वक जीवन। कोई बि कार्य सफल तॾहिं थींदो आहे जॾहिं विधि सां कबो आहे। अगरि कंहिं बि ॻाल्हि में स्वयं जी पुरुषार्थ या सेवा में वृद्धि न थींदी आहे त ज़रूरु कोई विधि जी कमी आहे। हिन करे चेक करो कि अमृत वेले खां राति ताईं वंसा वाचा कर्मणा व संपर्क विधि पूर्वक रहियो अर्थात वृद्धि थी। अगरि न त कारण खे सोचे करे निवारण करो। पोइ दिलि शिकस्त न थींदा। अगरि विधि पूर्वक जीवन आहे त वृद्धि अवश्य थींदी ऐं तीव्र पुरुषार्थी ठही वेंदा। स्लोगन आहे स्वच्छता सत्यता में संपन्न ठहिण ई सच्ची पवित्रता आहे। त बाबा असांखे हिकु ई व्रत रखणु सेखारियो अथई सदा मनसा वाचा कर्मणा पवित्र रहणु। ब्रह्मचारी ऐं ब्रह्मचारी त इहा व्रत असांखे सदा रखिणो आहे। त बाबा चवनि था स्वच्छता ऐं सत्यता सां संपन्न ठहिण ई सच्ची पवित्रता आहे। त हिन व्रत जे लाइ सदा स्वच्छ रहो, सत्य ॻाल्हायो। अव्यक्त इशारो। जिते वाणी द्वारा कोई कार्य सिद्ध न थींदो आहे त चईंदा आहिनि इहा वाणी सां न सम्झंदा, शुभ भावना सां परिवर्तन थींदा। जिते वाणी कार्य खे सफल न करे सघंदी आहे हुते साइलेंस जी शक्ति जा साधन शुभ संकल्प शुभ भावना नैननि जी भाषा द्वारा रहम ऐं स्नेह जी अनुभूति कार्य सिद्ध कंदी आहे। है न। त वैसे बि बाबा चईंदा आहिनि अॼुकल्ह वाणी सां कंहिंखे सम्झाइण जो समय न आहे। सदा शुभ संकल्प शुभ भावना कंदा रहो। सदा पंहिंजे नैननि में स्नेह ऐं रहम रहे। है न। जीअं देवियुनि जे नैननि में रहंदो आहे न सदा स्नेह ऐं रहम। लेकिन उनजो शक्ति स्वरूप बि हूंदो आहे। त साथ साथ शक्ति स्वरूप बि हुजणो खपे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।